नमस्कार, जय श्री कृष्ण। मां आहियां करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। अॼु मां तव्हांखे मोक्षदा एकादशी जी कथा ऐं हुन जो फल ऐं महत्व ॿुधाईंदसि। नायरी महीने जी साई रातुनि यानी चंड खां पोइ पवण वारी एकादशी खे मोक्षदा एकादशी चइबो आहे ऐं हिन ॾींहुं ई भॻवानु श्री कृष्ण अर्जुन खे गीता जो उपदेश ॾिनो हो त हिन ॾींहुं भॻवानु कृष्ण सां गॾु श्री गीता जो बि पूजन कबो आहे। हिन विर्त रखण सां छा फल थो मिले? मोक्षदा एकादशी घणनि ई पापनि खे नाश करण वारी आहे ऐं मरण खां पोइ सिधो मोक्ष खे ॾियण वारी आहे। हिन करे हिन जो नालो मोक्षदा एकादशी आहे ऐं मोक्ष थियण खां पोइ आत्मा सिधो वैकुंठ में वञे थी, त हिन करे असांजे साउथ में हिन खे वैकुंठ एकादशी चइबो आहे। नंढा वॾा इहो विर्त ज़रूरु रखंदा आहिनि ऐं सुबुह जो ई प्रभात खां ई मंदरनि में दर्शन पूॼा जी लाइन लॻी वेंदी आहे। ऐं हिन एकादशी जो हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा आहे कि चवंदा आहिनि जंहिंजा पितृ मुक्त न थिया आहिनि, जंहिंजा पितृ नरकनि में आहिनि, अगरि हुननि जे निमित्त बि विर्त रखी हुननि खे हिन जो पुण्य ॾिबो आहे त उहे पितृ बि मुक्त थी वेंदा आहिनि। विर्त साॻे नमूने ई रखिबो आहे। सुबुह जो सनानु करे विर्त जो संकल्प वठी करे सॼो ॾींहुं विर्त रखिजे ऐं ॿिए ॾींहुं ॿारस ते ब्राह्मण या न्याणी खे खाराए दान दक्षिणा ॾेई विर्त छोड़िजे। हाणे मां तव्हांखे कथा ॿुधायां थी। मोक्षदा एकादशी जी कथा हिन प्रकार आहे। युधिष्ठिर भॻवानु श्री कृष्ण खे चए थो कि हे देव देवेश्वर, नायरी महीने जे शुक्ल पक्ष में कहिड़ी एकादशी थींदी आहे, हुन जी विधि छा आहे ऐं हुन में कहिड़े देवता जो पूजन कबो आहे? हे स्वामी, मूंखे विस्तार करे ॿुधायो। भॻवानु श्री कृष्ण चवनि था, हे राजाउनि में श्रेष्ठ, नायरी महीने जे शुक्ल पक्ष जी एकादशी जो वर्णन मां कयां थो, जंहिंजे ॿुधण मात्र सां ई वाजपेयी यज्ञ करण जो फल थो मिले। हिन जो नालो मोक्षदा एकादशी आहे, जो सभिनीनि पापनि खे हरण वारी आहे। हे राजन, हुन ॾींहुं तुलसी जी मंजरी ऐं धूप दीप सां भॻवानु दामोदर जो पूजन करणु खपे ऐं साॻी ई नमूने दशमी ऐं एकादशी जे नियम जो पालन करणु खपे। मोक्षदा एकादशी वॾे वॾे पापनि खे नाश करण वारी आहे। हुन ॾींहुं राति जो मुंहिंजी प्रसन्नता लाइ नृत्य गीत ऐं स्तुति ऐं जागरण करणु खपे। जंहिंजा पितर पाप जे करे नीच योनिनि में पिया आहिनि, हू हिन एकादशी जो विर्त करे हिन जो पुण्य पंहिंजे पितरनि खे ॾियनि त हू पितर मोक्ष खे प्राप्त थींदा। हिन में का बि शंका न कजे। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे कि चंपक नगर में वैखानस नामक हिकिड़ो राजा रहंदो हो, जो पंहिंजी प्रजा जो पंहिंजे पुट जे भांति पालन कंदो हो। हिकु ॾींहुं राज कंदे हूंदे राजा हिकु राति जो सपने में ॾिठो कि हुन जा पितर नीच योनी में पियल आहिनि। इहो ॾिसी करे राजा जे मन में ॾाढो दुख थियो। सुबुह थींदे ई ब्राह्मण खे सॼे सपने वारी ॻाल्हि राजा चई ॿुधाई। राजा चयो, हे ब्राह्मण, मां पंहिंजे पितरनि खे नरकनि में किरियल ॾिठो आहे, जो बार बार रोई करे मूंखे चवनि पिया कि तूं असांजे वंश जो पुटु आहीं, हिन करे तूं हिन नरक समुद्र सां असांखे बचाए असांजो उद्धार कर। त हे ब्राह्मणो, जो हिन रूप में मुंहिंजे पितरनि जो मूंखे दर्शन थियो आहे त मां ॾाढो बेचैन थी पियो आहियां। छा कयां, किथे वञा? मुंहिंजे हृदय में ॾाढो ॾुख थो थिए। हे ब्राह्मणो, हू कहिड़ो विर्त तप ऐं योग आहे जंहिंजे करण सां मुंहिंजा पूर्वज हिकदमि ई नरक सां छुटकारो पाईंदा? कृपा करे मूंखे ॿुधायो। मूं जहिड़े साहसी ऐं बलवान पुट जे हूंदे बि अगरि मुंहिंजा माउ पीउ नरक में आहिनि त मुंहिंजे जहिड़े पुत्र थियण जो छा फ़ाइदो? ब्राह्मण चयो, राजन, थोरो ई परे हितां पर्वत मुनि जो महान आश्रम आहे। हू भूत ऐं भविष्य जा ज्ञाता आहिनि। हे राजाउनि में श्रेष्ठ, तव्हां हुन वटि वञो त तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदा। ब्राह्मण जी ॻाल्हि ॿुधी महाराज वैखानस जल्दी ई पर्वत मुनि जे आश्रम में पहुची वियो ऐं मुनीअ खे ॾिसी करे दंडवत प्रणाम करे मुनीअ खे पेरे पियो। मुनि बि राजा खां राज जो अहवाल वरितो। राजा चयो त हे स्वामी, तव्हांजी कृपा सां मुंहिंजे राज्य
में सभु कुशल आहे, लेकिन मां हिकु सुपिनो ॾिठो आहे कि मुंहिंजा पितर जो आहिनि हू नरक में आहिनि। हाणे मूंखे को अहिड़ो उपाय ॿुधायो जंहिंजे पुण्य सां हुननि जो छुटकारो थिए। राजा जी इहो ॻाल्हि ॿुधी मुनी 1 मिंट लाइ ध्यानस्थ थी विया ऐं हिन खां पोइ राजा खे चयऊं कि महाराज, नेरीअ जे शुक्ल पक्ष जो मोक्षदा नामक एकादशी आहे, तूं हुन जो विर्त कर ऐं हुननि जो पुण्य पितरनि खे ॾे त हुन पुण्य जे प्रभाव सां हुननि जो उद्धार थी वेंदो, हू नरक मां उबरी वेंदा। भगवान श्री कृष्ण युधिष्ठिर खे चवनि था कि हे युधिष्ठिर, मुनीअ जी इहा ॻाल्हि ॿुधी राजा पंहिंजे घर मोटी आयो ऐं जॾहिं इहा नायरीअ जो महीनो आयो तॾहिं राजा वैखानस हुन जे चवण मूजिबि मोक्षदा एकादशी जो विर्त कयो ऐं हुन जो पुण्य पंहिंजे पितरनि ऐं पिता खे ॾिनई ऐं पुण्य जे ॾींदे ई क्षण भर में ई आकाश मां गुलनि जी वर्षा थियण लॻी। वैखानस जे पीउ ऐं पितरनि सहित नरकनि मां छुटकारो मिली वियो ऐं आकाश मां अची हू राजा खे ईअं चवणु लॻा त पुट, तुंहिंजो कल्याण थिए। ईअं चई करे उहे स्वर्ग में हली विया। त हे राजन, जो हिन प्रकार कल्याणमयी मोक्षदा एकादशी जो विर्त करे थो, हुन जा पाप नष्ट था थियनि ऐं मरण खां पोइ मोक्ष प्राप्त करे थो। इहा मोक्ष ॾियण वारी मोक्षदा एकादशी मनुष्यनि जे लाइ चिंतामणी जे समान सभु मनोकामनाऊं पूरी कंदड़ आहे। हिन जे महात्म्य खे पढ़ण या ॿुधण सां बि वाजपेयी यज्ञ करण जो फल थो मिले। त इहा हुई मोक्षदा एकादशी जी कथा। तव्हांखे कीअं लॻी ज़रूरु कमेंट करे ॿुधाईंदा ऐं वणी त शेयर कंदा ऐं अञा ताईं तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त ज़रूरु कंदा। पासे में ॾिसो बेल आइकॉन आहे, हुनखे प्रेस कंदा त मां जीअं ई ॿी कथा विझंदमि त तव्हांखे नोटिफिकेशन अची वेंदो। वरी मिलंदासीं हिकु नई कथा सां। तेसि ताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण, जय